हैदराबाद में सहाफ़त जे आलमी ॾींहं जे हवाले सां सहाफ़ी बिरादरीअ जो प्रेस क्लब अॻियां सेक्रेटरी जनरल हमीदुर रहमान, ख़ज़ानची फ़हीम बबर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। होॾां मटियारी में सहाफ़ियुनि एहतिजाजी रैली कढी सिंध में सहाफ़ियुनि मथां तशद्दुद, अग़वा ऐं मथनि कूड़ा केस दाख़िल करण जी मज़म्मत कई। गौसपुर भरिसां इंडस हाईवे ते अणॼातल हथियारबंद वापारी बाबर सुहिराणीअ खां 80,000 ऐं 2 क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। हालाणी भरिसां ॻोठ बखू ख़ासकेली वासी बहराम अली ख़ासकेली ऐं वरियाम अली ख़ासकेली प्रेस क्लब अॻियां पुलिस ऐं बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। हैदराबाद लॻ झणमोरीअ जे रहवासियुनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त टंडोल हयार जे ॻोठ हाजी अब्दुर रहमान आराई में अबन ॾाॾनि खां रिहाइश पज़ीर आहियूं। ज़मींदार असांजा ज़मीन जा कूड़ा काग़ज़ ठाराए असांखे लॾाइण चाहे थो, जंहिंखां तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। मुबारकपुर वेझो ॻोठ अलावदायो चन्नो में मीरपुर बुरड़ो फीडर जे 11,000 वोल्ट जा 2 पोल ऐं तारूं ओचितो किरी पयूं, जंहिं सबबि पोरियत इमदाद चन्ने जे घर जी छित किरण सबबि घर में पियल समूरो सामान दॿिजी वियो। कासमाबाद जे ॻोठ बुढो पालारीअ जे रहवासी प्रेमी जोड़े इरशाद वल्द गुलाब हुसैन ऐं मसमात राज़िया धीअ सनाउल्ला उॼण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो आहे त असां पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई आहे, पर माइट असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई असांजे निकाह नामे खे क़बूल कयो वञे। गौसपुर भरिसां घोड़ाघिट थाणे जे कचे जे इलाइक़े में ऑपरेशन ते वेंदड़ पुलिस मोबाइलनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि मथां नामालूम हथियारबंदनि जी रॉकेट लॉन्चर समेत जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। पुलिस जी जवाबी फायरिंग बाद हथियारबंद फरार थी वञण में कामयाब थी विया। राब्ते करण ते SHO घोड़ाघिट काज़िम जागीराणी ॿुधायो त पुलिस ऑपरेशन लाइ वञी रही हुई त अचानक सिंधराणी बिरादरीअ जे हथियारबंदनि पुलिस मथां हमलो करे ॾिनो। पुलिस पारां जवाबी फायरिंग बाद हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया, जॾहिं त हथियारबंदनि जी फायरिंग दौरान हिकु ॻोठाणो संदड़ो चाचर गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे नाज़ुक हालत में कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।